नाज़रीन, बोज़दार वॾा समेत भरपासे वारनि इलाइक़नि में लाॻीतो बरसात तबाही मचाए छॾी। ज़ोरदार बरसात सबबि ॻोठ अली ॾिनो पनिहार, यूसी नसीर फ़कीर जलालाणी समेत केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। हज़ारें एकड़ फ़सुल पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त संदनि रोज़गार जो ज़रियो बणियल जानवर पिणु मरी चुका आहिनि। पेश आहे ज़मीर अंसारी जी रिपोर्ट। बोज़दार वॾा समेत आसपास जे इलाइक़नि में हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। ज़ोरदार बरसात सबबि ॻोठ अली ॾिनो पनिहार, यूसी नसीर फ़कीर जलालाणी समेत केतिराई ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। हज़ारें एकड़ फ़सुल पाणीअ हेठि अची वियो आहे, जॾहिं त संदनि रोज़गार जो ज़रियो बणियल जानवर पिणु मरी विया आहिनि। उन मौक़े ते बरसात मुतासिरीन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा बच्चा ॿार सभु बुख ते वेठा आहिनि। भले केरु ॾिसे अचे असां हालत आहे, असांखे केरु ॾिए बि कोन थो। असां सफ़ाई सिर बचा करे निकिता आहियूं, को टपड़ बि न बचियो आहे। असां बसि ईअं विल ते वेठा आहिनि, कोई लड़ी कोन आहे। टियों चौथों ॾींहुं असां बुख ते वेठा आहियूं। केरु बीमार मरिजी ॿारड़ा मरीज़ बि आहिनि पिया, कोई दवा जे लाइ रुपयो नथो ॾिए असांखे। मुंहिंजो घर ग़रीब किरी वियो आहे। बारिश आई आहे, न को नुमाइंदा आयो आहे, न को अला अमलदार आहिनि, तपेदार, न को मुख़्तियार कार आहे। असां वटि कोई कोन। इलेक्शन जे मौक़े सभु असां वटि अची अचनि था पिया। असांजे वटि हिन वक़्तु असां मिसकिन डेली कमाइण वारे, डेली खाइण वारा, असां पंहिंजो घरड़ो मस्तु ठाराए असां बीठा। मथां बारिश आई आहे, हिन महिल 10 फुट असांजे घर में पाणी बि असां न सामान कढी सघिया। उहो न खाइण पीअण जो को सामान, न कुझु, न को कहीं। नंढड़ा मासूमड़ा बच्चा बुख मरनि था पिया। घर किरी पियो आहे। मां ग़रीब आहियां, ॿचिड़ी वारो रोज़ कमायां, रोज़ खावां। जेको आहे त कोई बि निमाईंदो असां वटि न पुॻो आहे। जेको वोट वठण वारा बि असां वटि न आया आहिनि। असां ग़रीब कारियूं जेके चूंडियल आहिनि हिते असांजी यूसी में, यूसी निमाईंदो बि न आयो आहे। असां ग़रीब हाणे करे मां ॿचिड़ा वठी रोड ते वेठो आहियां, न तंबू आहे, न का शइ आहे। असांजो वेड़ो तक़रीबन सॼो ॻोठ तबाह थी चुको आहे। पर हिन वक़्त ताईं बि को बि MNA या MP या UC चेयरमैन असां वटि न पहुतो आहे। ख़ुदा जो कसम आहे, असां ॿार राति जो ॿार विल ते विहारे वेठा आहियूं। न को असां वटि तंबू आहे, न को असां वटि अहिड़ी जॻह आहे ॿार विहारण जी। बीमारियुनि अची मुंहुं कढियो आहे। को ॿार किथे बीमार पियो आहे, को किथे बीमार पियो आहे। घर जेको आहे बरसाति में किरी पियो आहे सॼो। हे मुंहिंजे भाउ जो घरु आहे, हो मुंहिंजा हेॾा मुंहिंजा सौट जो घरु आहे। एॾी बरसाति उठिया जो को हीलो वसीलो बि कोन्हे। को रोज़ कमाईंदासीं, रोज़ खाईंदासीं, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे काॾे बि निकिरण जी असांखे का ताक़त कान्हे का। छो जो 5 रुपया हुजनि त किथे निकिरूं न, असां वटि का शइ बि कान्हे का। जॾहिं त बरसात मुतासिरीन हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुकूमत पारां बरसात मुतासिरीन जी हिन वक़्तु ताईं सार न लधी वई आहे, जॾहिं त बरसात मुतासिरीन बेयारो मददगार वेठल आहिनि। मुतासिरीन पारां सरहदी वारनि खे मदद जी अपील पिणु कई आहे। कैमरामैन जमील अहमद अंसारीअ सां गॾु ज़मीर अंसारी, आवाज़ टीवी न्यूज़, बोज़दार वॾा।